ओम शांति। हाणे सब बाबा की याद था करो। आत्मा किसी रिश्ते में बैठी है, निराकार रूप में बाबा की याद करो। मन में कोई भी गाल हुजो बाबा को ॿुधाए छॾो। ओम शांति। शिव बाबा ब्रह्मति संत द्वारा चवंदा मीठी मीठी बार बाबा चवंदा कि हर ॻाल्हि में असांखे भगवान जे मथां विश्वास हुजो। असांखे हर ॻाल्हि में भगवान जे मथां जेतिरो विश्वास हूंदो न ओतिरो असांखे जीवन में सफलता मिलंदी। अॼु माण्हू हलंदे हलंदे न भगवान जे मथां ई विश्वास खत्म थो थी वञे। अहिड़ो कुझु थिए थो कि माण्हू सोचदा आहिनि भई दुख सुख भगवान ई थो ॾे। भई माण्हू जेका भक्ति मार्ग वारा माण्हू आहिनि, जेका तव्हांखे भक्ति सेखारींदा आहिनि, सत्संग कीर्तन ॿुधाईंदा आहिनि, ग्रंथ शास्त्र ॿुधाईंदा आहिनि, उहे तव्हांखे चईंदा आहिनि कि सभु कुझु भगवान ई थो करे। भगवान के सर्वव्यापी चई छॾंदा आहिनि, सम्झंदा आहिनि भगवान ई करण करावन हार। ये सम्झंदा आहिनि न, तव्हां सभु बि सम्झंदा आहियो भगवान ई सभु कुझु करे थो। कई माण्हू त अहिड़ा आहिनि जो चवंदा इहा शरीर जा अंग बि भगवान ठाता अथई, हवा बि भगवान थो हिलाए त पाणी बि भगवान थो बहाए, भगवान जी मर्ज़ी सां ई सभु कुझु थो थिए। ॾिसो रोज रोज अगर असां ये चऊं था कि सब कुछ भगवान ही तो करे, तो ये सब रोज रोज छा था करो, पाप था करो। चईंदा न कूड़ ॻाल्हाईंदे त भगवान तोखे सजा ॾींदी, चईंदा न माण्हुनि खे। ऐं असां जो हिक ॿिए सां रोज कूड़ था ॻाल्हायूं। हेॾा वॾा गुरु संत सन्यासी ग्रंथ शास्त्रनि में एॾो वॾो कूड़ लिखल आहे कि भगवान सर्वव्यापी आहे, सब कुछ उहो ई तो कराए, सब कुछ उहो ई तो करे। त ये रोज रोज जो असां कूड़ ॻाल्हायूं था न, इनजी कारण असांखे भगवान सजा न ॾींदो आहे। लेकिन असांजे हिन कूड़ जे कारण ऐं वॾे भगवान जे लाइ असां चऊं था भई ॾिसो कोई माण्हू हिक ॿिए खे चए कुझु कूड़ ॻाल्हाए हिक ॿिए जे लाइ त चईंदा न न ही कूड़ तो ॻाल्हाए, ईअं ॻाल्हि न आहे, त हुनखे माफ़ बि करे छॾंदा। अॼु माण्हू की कलेक्टर जे लाइ कूड़ ॻाल्हाए, हुनजो नाम बदनाम करे त हुनखे सजा मिलंदी। अॼु दुनिया जे प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट जे लाइ माण्हू चए कूड़ ॻाल्हाए कि प्रेसिडेंट अहिड़ो आहे, ईअं कंदो आहे, प्राइम मिनिस्टर अहिड़ी आहे, त सभु माण्हू सबूत मांगदा आहिनि। भई सबूत दिखायो न दिखायो तो सजा मिलती, भई न कूड़ ॻाल्हाई, हुन ते इल्जाम लगाए। ऐं दुनिया वारा जेका मंदिर गुरुद्वारा चर्च ठाहे करे खुद बि था चवनि ऐं ॿियनि खे बि सिखाइनि था त अहिड़े माण्हुनि खे सजा केरु ॾे। भई चवनि था भगवान दुख करता सुख करता है, पोइ चवनि था सभु कुझु भगवान ई थो करे। अॼु आंधी ईंदी, हवा तेज थींदी, माण्हुनि जो नुक़सान तो थिए त मतलब ये हवा भगवान हलाई। एॾो सारो माण्हुनि जो नुक़सान थी वियो, इहो भगवान कई। असां भगवान जे लाइ रोज रोज कूड़ था ॻाल्हायूं त असांखे केतिरी सजा मिलणी खपे। त बाबा चए थो, माण्हू चए थो कण कण में भगवान आहे, तूं में मूं में भगवान आहे, सभु कुझु भगवान ई थो कराए, करण करावन आहे, उहो ई आहे, उहो ई असां सां सुठो बुरो कर्म कराए थो। इहे ई थियो न, तव्हांजे अंदरि भगवान आहे, कण कण में भगवान आहे, त सुठो त बुरो बि भगवान थो कराए। चाकू जे अंदरि भगवान आहे, चाकू सां कंहिंखे लॻी त भगवान हुनखे मारे। अहिड़ो पाप जो असां करूं था तॾहिं त असां चईंदा आहियूं कि असां नीच पापी आहियूं। माण्हू भक्ति मार्ग में चईंदो आहे, भगवान जे अॻियां खुद खे चईंदो कि मां नीच पापी आहियां, कामी क्रोधी लोभी मोही अहंकारी आहियां त मञो कि तव्हां रोज रोज भगवान ते कूड़ ॻाल्हाए छा था करो, असां पाप था करो।
खुद भी था कराऊं और ॿियनि खे भी चऊं था कि ईअं चओ, ॿियनि खां भी पाप करायूं था। वॾा वॾा गुरु संत सन्यासी खुद भी पाप करनि था त ॿियनि खां भी कराइनि था। तॾहिं त उन्हनि जा भी एक्सीडेंट थींदा आहिनि, तॾहिं त उन्हनि खे भी बीमारियूं थींदियूं आहिनि, तॾहिं त उन्हनि खे भी दुख थींदो आहे न। अॼु वॾे वॾे गुरु संत सन्यासी जेके तव्हां भगवान समझी करे पूजो था, उनखे दुख छो थिए? भगवान खे भी दुख थियण लॻी वियो त असांजो दुख कीअं दूर थींदो? उनखे दुख छो थो थिए? छो कि उहो खुद चए थो भई अॼु सन्यासी खुद शादी नथो करे, ॿियनि जी शादियूं थो कराए। पतो त काम आहे, शत्रु आहे, ऐं ॿियनि जी शादियूं कराईंदो त शादी खां पोइ त माण्हू विकार में वेंदो ई सही। केॾो वॾो पाप थो खणे हुन समय उहो सन्यासी। भई जे असांखे पतो आहे इहे खाइण सां नुक़सान थींदो आहे, असां ॿियनि खे चऊं भई ठीकु आहे, उहो चए मूंखे खारायो, असां हुनखे खारायूं। हिकु त असां हुनखे मना करूं, मञे न त असां हुनखे चईंदासीं भई असां न खाराईंदासीं, हिन में ईअं आहे, तव्हांखे करणो आहे त करो, असां न कंदासीं। त ईअं ई चईंदासीं न कि हुनखे असां जबरदस्ती हुनखे खाराइण में हुनजी मदद कंदासीं, हा भई खा खा खा। त अगरि ॾिसो गुरु माण्हू गुरुद्वारनि में शादियूं था करनि ऐं उहा गुरु नानक देव चए थो कि भॻवान मूत पतीली कपिड़ो धोईंदो आहे। अर्थात ये विकार बुरो आहे, न विकार सां असांजी आत्मा और शरीर ॿई पतित थींदा वेंदा आहिनि। ऐं उन ई गुरुद्वारे में माण्हू शादियूं थो करे त इहे बि पाप था करो। अॼु मंदिरनि में माण्हू पूजा शादियूं था कराइनि त इहो बि पाप आहे। काथे राधे कृष्ण लक्ष्मी नारायण निर्विकार ऐं उन्हनि जे मंदिर में विकार जे लाइ माण्हू शादी थो करे त इहो पाप नथो करे? त बाबा चवनि था ॾिसो इहे असांखे भॻवान स्वयं सृष्टि ते अची करे ॿुधाईंदो आहे कि तव्हां काथे काथे कहिड़ो कहिड़ो पाप था करो। चइण में त माण्हू चए थो भई जेकी भॻवान जी मर्ज़ी, जॾहिं हुनजो हुकुम हूंदो करण करावनि आहे, उहो ई आहे। ऐं अहिड़ा कर्म था करनि जंहिंसां माण्हुनि खे दुख थिए, परेशानी थिए, त हुन समय छा करण करावनि आहे? भॻवान छा था कराए थो? तव्हांखे जाते वञिणो आहे, जो करिणो आहे पंहिंजी मर्ज़ी सां करो था। जाते नथा वञी सघो, नथा करे सघो, उते सोचो था भई करण करावनि आहे, भॻवान सत्संग कराईंदो जॾहिं हुनजो हुकुम, जॾहिं हुनजी मर्ज़ी। त बाबा चवनि था कि अहिड़ा पाप आत्माउनि जो छा उद्धार थींदो? तॾहिं त असां भक्ति मार्ग में माण्हू भॻवान जे अॻियां चए थो कि मां नीच पापी आहियां, लेकिन मञे नथो मां रोज कहिड़ो कहिड़ो पाप थो करे। हीअं दुनिया में माण्हू हुनखे चए कि तव्हां त पापी आहियो, तव्हां त पाप था करो। त बाबा चए हीअं त हुनखे चओ त मञे न, ऐं वैसे भॻवान जे अॻियां घटि थो चए असां नीच पापी, कामी, क्रोधी, लोभी, मोही, अहंकारी। त बाबा चवनि था कि हाणे धैर्यता सां शांति सां सोचो कि असां कहिड़ो रोज पाप था करूं, असां कहिड़ो रोज पाप था करूं जंहिंजे फलस्वरूप असांजे जीवन में दुख वधंदो ई थो वञे, खत्म नथो थिए, घटि नथो थिए, वधंदो थो वञे। असां अहिड़ो पाप करूं था, उहो कहिड़ो पाप था करूं कि भॻवान खे चऊं था भॻवान कण कण में आहे, सभु कुझु उहो ई थो कराए, दुख सुख उहो ई थो ॾे, असांजे अंदरि भॻवान आहे। इहे सभु ॻाल्हियूं असांखे न चइणो खपे। भले तव्हांजो गुरु चए लेकिन तव्हां न चओ, भले तव्हांजे ग्रंथ शास्त्रनि में लिखियल आहे लेकिन तव्हां न चओ कि भगवान सर्वव्यापी आहे, भगवान कण कण में न आहे, तॾहिं त दुनिया में नर्क थियो आहे न। अगर कण कण में भगवान हुजे हा त ॿुधायो दुनिया में नर्क थिए हा? अगर हर जगह भगवान हुजे हा माण्हू चवंदा आहिनि जाते ॾिस राधे राधे कृष्ण ई कृष्ण, जाते ॾिस भगवान ई भगवान, अलाए कंहिंखे चवंदा आहिनि जाते ॾिसां तूं ई तूं। हाणे तूं ई तूं जाते हूंदो त उते त सुख ई सुख हूंदो। जाते भी तूं ई तूं आहे, तव्हांजे अंदर भी तूं ई तूं आहे, उहो ई उहो आहे, त तव्हांजे शरीर बीमार छो था थियनि?
तव्हांजी आत्मा पाप कर्म छो थी करे, पाप आत्मा छो थी थिए ॿुधायो। अगर तव्हांजे अंदर भगवान आहे त तव्हां खां कॾहिं पाप थिए? अगर जाते ॾिस उते भगवान ई भगवान आहे त हुन जगह ते कॾहिं कुछ घटना थी? त बाबा चवनि था ॾिसो अॼुकल्ह त मंदिरनि में बि घटना थी वञे, गुरुद्वारनि में बि घटना थी वञे। त बाबा चवनि था ॾिसो त हिनजो मतिलब गुरुद्वारे में भगवान वेठो आहे। अगर तव्हां सम्झो था गुरुद्वारे में भगवान वेठो आहे त गुरुद्वारे में कॾहिं नुक़सान थियणो खपे, कॾहिं चोरी थियणी खपे, कॾहिं लड़ाई झगड़ा थियणा खपनि। अॼु माण्हू अमृतसर में ॾिसो कीअं माण्हू हुनखे मारदा आहिनि, कुछ भी गलती करे कीअं उल्टो सुल्टो ॻाल्हाईंदा आहिनि। अमृतसर में शाखा ते मंदिर में भी काथे भी कहिड़ी भी धार्मिक स्थान ते तव्हां सोचो कि उते भगवान आहे त भगवान त सभिनि खे माफ़ करण वारो आहे, सभिनि जो भलो करण वारो आहे। त अहिड़े धार्मिक स्थान ते भी लड़ाई झगड़ो चोरियूं छो थी थियनि? अगर तव्हांजे गुरु संत सन्यासी भगवान आहिनि त उहा मिली जुली करे छो था रहनि। अॼु हर गुरु हर संत चए थो मां वॾो, हर माण्हू चईंदो मां वॾो, मुंहिंजो पंथ वॾो। अॼु भगवान हिकु आहे त इहो मुंहिंजो पंथ वॾो, मुंहिंजो धर्म वॾो काथां आयो? त बाबा चवनि था ॾिसो इहे मनुष्य हिकु त पब्लिक भी हिकदमि बुद्धि सां अंधी थी वई आहे, सम्झण आहे। ॿियो अंधा करण वारा दुनिया में ॾाढा आहिनि। अॼु थोड़ो भी माण्हू गीता जो ग्रंथ शास्त्र कंठ करे कंहिंखे ॿुधाइण लॻी वेंदो न, हुनखे माण्हू भगवान सम्झण लॻी वेंदे ऐं हुनजे अॻियां पैसा विझंदा, इहे थींदा। थी वियो धंधो, धंधो थी वियो न। ऐं पब्लिक भी एॾी दुख में एॾी परेशान आहे, थोड़ो भी कोई गीता जो ॿुधाए न संस्कृत में, और हुननि जे लाइ त भगवान थी वियो। हुननि जा पेर धोई करे पींदियूं लेडीज। त बाबा चए त ॾिसो हिन करे त थिए कूड़ी दुनिया थिए न, हे अंधनि जी लाठी भगवान अच। हिन समय माण्हू एॾो दुखी परेशान थी वियो आहे कि थोड़ो भी कोई गीता ग्रंथ शास्त्रनि जो थोड़ो भी कोई शब्द ॿुधाए न त हुनखे माण्हू ॾाढो वॾो था सम्झे। अर्थ कुछ न आहे, हुनजे जीवन में उहा लाइन भी न आहे, लेकिन हुन ग्रंथ शास्त्रनि जी लाइन ॿुधाई न त सम्झंदा आहिनि ॾाढो वॾो आहे, ॾाढो ज्ञानी आत्मा आहे। हुनखे भगवान सम्झी करे हुनखे चईंदा ॿुधायो ॿुधायो, पोइ पैसा विझंदा, ईअं थींदा, हुनजी त कमाई थी वई। वो तो वेठे वेठे पंहिंजे जीवन में कुछ परिवर्तन आहे न, सिर्फ़ पढ़ो ॿुधायो वॾा थी वेंदा। त बाबा चवनि था कि ॾिसो माण्हू जेका चवनि भी था कि हे अंधनि जी लाठी भगवान, असां अंधा थी विया आहियूं, असां भटकी आहियूं, असां नीच पापी आहियूं, त सम्झो कि कीअं था नीच पापी थिया आहियूं, असां कीअं असां अंधा थिया आहियूं, कीअं असां भटकाऊं था। माण्हू चईंदा न कि असां त ॾाढो भटकिया आहियूं। भटकिया छो आहियो? जॾहिं चओ था कि भगवान हिते ई आहे, कण कण में आहे, त कंहिंखे था ढूंढण लाइ भटको? हेॾी वॾी छो था भटको? छो जी पतो ई न आहे कि भगवान केरु आहे, काथे रहंदो आहे, न तो तुंहिंजो संबंध छा आहे, उहो तोखे छा प्राप्ति कराईंदो आहे, खुद जे बारे में पतो न आहे। न पतो हुजण जे कारण माण्हू हेॾे होॾे भटके थो, पोइ दुखी परेशान थिए थो, पोइ चए थो हे भगवान असांजी मदद कर, असां भटकी विया आहियूं। त भगवान त चए थो भटको छो था, मां त मथे रहंदो आहियां, मूंखे त मथे यादि करो न, हेठि छो था भटको? त बाबा चवनि था कि हाणे जीवन में सदा असांखे भटकण सां छुटणो आहे त खुद खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि करो, परमात्मा खे यादि करे हुनजी राह ते हलो। भगवान तव्हांजे अंदर न आहे, भगवान कण कण में न आहे, पर भगवान ग्रंथ शास्त्रनि गुरुअनि टिकाणा मंदिरनि में न आहे, भगवान मथे रहंदो आहे। तव्हां घर वेठे भी भगवान खे मन सां मथे यादि कंदा न, वो घर वेठे तव्हांखे एॾो अनुभव कराए छॾंदो जो तव्हांखे काथे भी अनुभव न थींदो। छो परमात्मा त मथे ई रहंदो आहे न। हाणे अगरि परमात्मा तव्हां चयो कि हिन गुरुद्वारे में भगवान रहंदो आहे, हिन में हिन टिकाणे हिन मंदिर में भगवान रहंदो आहे, त अहिड़ा त भगवान जा टिकाणा मंदिर ॾाढा आहिनि दुनिया में।
छा उते ई वेठो हूंदुसि। हाँ वो जॾहिं मन सां अगरि उते या तव्हां पंहिंजे घर में बि अगरि परमात्मा खे यादि कंदव न मन सां, त उहो उन स्थान ते तव्हांखे मदद कंदो। इन जो मतिलबु इहो थोरी कि उन स्थान ते ई उहो रहंदो आहे। असां इहे सोचूं मां कॾहिं उन स्थान ते वञा, भॻवान जा दर्शन करा, भॻवान सां मिला। भॻवान जो स्थान त मथे आहे, असां हिते हेठि सृष्टि में पार था वधायूं। असांखे हेठि कर्म कंदे हुए हुनखे यादि करणो ऐं हुनजी मदद वठणी आहे। बाबा त हाणे बाबा चवनि था कि ॿार ख़ुदि खे आत्मा सम्झी करे मूंखे निराकार रूप में मथे यादि करो ऐं जॾहिं चाहे जाते चाहे हर सेकेंड हर घड़ी मूंखे यादि कंदव न त मां तव्हांजी हर समय हर घड़ी हुन स्थान ते तव्हांजी मदद करण लाइ हाज़िर थी वेंदी। भॻवान त सदा ई भई हुन शरीर वरितो छो अथई, भई भॻवान मथे वेठो आहे, हुन शरीर छो न वरितो अथई, छो कि हुनखे असांजी मदद करणी आहे। भई कोई त हुजिणो खपे न दुनिया में जेको असांजी मदद करे। तो सिर्फ़ असांखे छा करणो, यादि करण जी देरी आहे। बाबा सिर्फ़ यादि करो। माण्हू यादि नथा करनि न त हिन करे हेॾे होॾे भटकंदा, हिन करे दुखी परेशान था थियनि, हिन करे सोचनि था कॾहिं के रूप में अलाए कॾहिं काथे भॻवान मिली वञे। पोइ चवनि था अलाए असां हेॾो वञूं त था कॾहिं त भॻवान मिलंदो, कॾहिं त असांजी ॿुधंदो। त बाबा चवनि था त सम्झो न हिन जो मतिलबु कि मां हेठि न आहियां, मां काथे आहियां, मथे आहियां। इन करे असांखे भॻवान खे काथे यादि करणो खपे, मथे करणो खपे। हुनजे मथां विश्वास रखो, हुनजे मथां निश्चय रखो। हुनजे मथां विश्वास रखंदव, निश्चय रखंदव, तॾहिं ई उहो असांजी मदद करे सघंदो न। मेन त बाबा चवे थो ॾिसो अगरि असांखे कंहिंजे मथां निश्चय न आहे, विश्वास न आहे त उहो असांजी मदद करणु चाहींदो बि त बि असांखे हुनजी मदद जी वैल्यू न हूंदी। सम्झो कोई माण्हू तव्हांजी मदद करे थो, अॼु ॿार खे अगरि माउ ते विश्वास न हुजे ऐं मां ॾींहुं राति हुनजी मदद करण लाइ, हुनजो कमु करण लाइ हुनखे मदद करे थी, सहारो ॾे थी, लेकिन ॿार खे विश्वास न आहे कि मुंहिंजी माउ मुंहिंजी मदद कंदी, त बाबा चवनि था त ॿार मां छा कंदी, मां त बि कंदी, मां त कंदी कि मां करां। मुंहिंजे ॿार खे भले मुंहिंजे मथां विश्वास न आहे लेकिन मां त हुनजी मदद करां। लेकिन जॾहिं विश्वास हूंदो न त मदद जी कैच बि करे सघंदा आहियूं। अगरि असांखे विश्वास न हूंदो आहे न त असांजी हुन माण्हू जे लाइ जीवन में कोई वैल्यू न हूंदी, भले उहो असांजी मदद करे। त ईअं भॻवान ते जेतिरो विश्वास रखंदासीं न ओतिरो असांखे हुनजी मदद मिलंदी, असांखे हुनजी महसूस त ईंदी कि हा भॻवान मुंहिंजी सदा मदद कंदो आहे ऐं असांजी विजय बि थींदी। भई तव्हांजी माउ तव्हांखे मदद करे थी, लेकिन तव्हां बि अगरि हुन ते विश्वास रखंदव, हुन सां गॾु हलंदव त कमु थींदो न। हिकु ॼणे सां त न थींदो, ॿिनि ॼणनि जो ई कमु हूंदो आहे न। त उहो ई परमात्मा चए थो भई अगरि तव्हां मूं ते विश्वास रखो, भई असां भॻवान खे ॻाल्हि ॿुधाई आहे, भॻवान असांजी ज़रूरु मदद कंदो। त ही विश्वास रखी हलंदासीं ऐं सभु कुझु हुनखे ॾेई करे, सभु बोझ हुनखे ॾेई करे, असां हुनखे यादि करे हर कर्म कंदे हलंदासीं त भॻवान त असंभव खे बि संभव करे ॾींदो। हिन जो मतिलबु इहे न मुर्दे खे बि ज़िंदा करे छॾे। भई छो ॾिसो अॼु त शरीर बीमार आहिनि, शरीरनि ते कोई बीमारी थींदी थी वञे त हाणे हिन में भॻवान छा करे ॿुधाए। तव्हां सुठी रीति खाओ पीओ, सुठी रीति पंहिंजे शरीर की देखभाल करो त उहो आप ई तंदुरुस्त रहंदो। तव्हां सोचो कंहिंखे छा थियो, कंहिं शरीर छॾे ॾिनो, भॻवान जो दोष आहे छा? अॼु कोई ज्यादा दारू थो पिए, उल्टा सुल्टा कर्म थो करे, हुनजे कारण माण्हू शरीर थो छॾे, हिन में भॻवान छा करे ॿुधाए। मनुष्यनि खे त भॻवान एॾी वॾी सम्झ ॾिनी अथई, बुद्धि,
अगर वो उन बुद्धि सां कम न वठंदा त ॿुधायो छा थींदो। हा, बाक़ी भक्ति मार्ग में भगवान असांखे फल जरूर ॾींदो आहे। माण्हू एॾो भगवान खे यादि कंदा आहिनि की हिनखे इच्छा जे विकार रखी मन में कुछ याद करना है तो उनकी मदद जरूर मिलती है। लेकिन केस सही शरीर का आखिर खत्म थींदो ई सही। अॼुकल्ह समझो था कंहिंजो केरु बीमार आहे के छा आहे, तव्हां भगवान खे यादि कयो, भगवान हुनजे शरीर खे ठीक भी करे छॾी। लेकिन आखिर त शरीर आहे, अॼु न त कल्ह शरीर खे खत्म थियणो ई आहे। असांजी आत्मा खे ॿियो शरीर वठी करे पाठ वॼाइणो ई आहे। असांजी आत्मा कॾहिं हली न वेंदी आहे, ॿियो शरीर वठी करे पाठ वॼाईंदी आहे। लेकिन बाबा जी तो अगर तव्हांखे निश्चय हूंदो न असांखे त परमात्मा बीमार शरीर खे भी ठीक करे छॾंदो। हिते विश्वास जी ॻाल्हि आहे। विश्वास रखण भी हिकु शक्ति हूंदी आहे जंहिंसां असांजो कमु पूरो थींदो। सम्झो असंभव ॻाल्हि भी आहे, लेकिन अगर तव्हांखे विश्वास आहे कि न इहो कमु थींदो, जरूर थींदो, इहो करे करे जरूर जीतंदो, त असांजो विश्वास अर्थात वो शक्ति हुन आत्मा खे शक्ति ॾींदी आहे जंहिंजे कारण उहा हुन कम में सफलता प्राप्त करे वठंदो। तॾहिं चई न निश्चय बुद्धि विजयंती। संशय बुद्धि हूंदी त हुनजो विनाश थींदो, अर्थात हुनजो कमु पूरो न थींदो। सदा स्वयं में बाप में ड्रामा जे मथां सदा असांखे निश्चय हुजणो खपे कि मां करे सघंदी आहियां, मुंहिंजो बाप में सां गॾु आहे, जेको भी मां हिते ड्रामा में पाठ वॼायां थी उनमें विजय मुंहिंजी थींदी। भई सुबुह खां राति ताईं छा था करो? दुनिया में माण्हू कैमरो ऑन करे ऐं पोइ पंहिंजो पाठ वॼाइनि था। त उहे असां भी सुबुह खां राति ताईं छा था करो ॿुधायो? अगर तव्हां पंहिंजे घर में कैमरो लॻाए छॾो त तव्हांखे सभु नज़र ईंदो। रोज राति जो ॾिसो त तव्हांखे सभु नज़र ईंदो आहे, मां ईअं कयो, ईअं कयो, ईअं कयो, पीले वीचार आहे। ठही वई मूवी, सीरियल ठही वियो न। तो अॼुकल्ह कैमरो तो सभी लॻाए, त तव्हां पंहिंजे घर में कैमरो लॻाए छॾियो हर जगह, हुनजी रिकॉर्डिंग थींदी वेंदी। पोइ राति जो वेही करे सभु ॾिसो कि असां हीअं उथियासीं, हीअं कयोसीं, पोइ हीअं कयोसीं, थी वई न नाटक ॾिसी वठो न राति जो सभिनि जो। त बाबा चवनि था इन रीति माण्हू अलाए कहिड़ा कहिड़ा पिक्चरियूं सीरियलूं अलाए छा छा था ॾिसनि, लेकिन बाबा चए थो तव्हां त हिते रोज ही खेल था खेॾो। सम्झो तव्हांजी खेल में कोई इच्छा हुई जो पूरी न थी, वो परमात्मा के ॾेई करे तव्हां पंहिंजो खेल खेलंदा रहो। पोइ भगवान खे जॾहिं ठीक लॻंदो तॾहिं वो ॻाल्हि करे छॾंदा आहिनि। त बाबा चवंदा आहिनि कि हाणे सदा खुद की आत्मा सम्झी मूंखे यादि करो, निश्चय बुद्धि रहो ऐं कॾहिं भी संशय न अचणो खपे असांखे भगवान जे बारे में। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी तो सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी भी रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदाना बेहद जी स्मृति स्वरूप द्वारा हद जी ॻाल्हियुनि खे समाप्त करण वारा अनुभवी मूर्त हो। बाबा जी उनका श्रेष्ठ आत्माओं डायरेक्ट शिव बाबा की संतान आहिनि। असां हाणे परमात्मा खे पहचाने हुन सां संबंध जोड़ियो आहे न, उहो असांजो बाप बि आहे, टीचर बि आहे, सतगुरु बि आहे, साजन बि आहे, असांजो डॉक्टर बि आहे। त बाबा चवनि था जॾहिं तव्हां परमात्मा सां एॾो डायरेक्ट संबंध जोड़दा आहियो त केॾी असांजी स्थिति केॾी ऊंची हुजणी खपे। कोई अॼु वॾे माण्हू जो संबंधी हूंदो आहे, सम्झो कंहिंजो संबंधी डॉक्टर आहे, त उहो कहिड़े नशे सां चईंदो आहे न कि मां हुन डॉक्टर जो संबंधी आहियां। त उहे बाबा बि असांखे चवनि था त मुंहिंजा संबंधी आहियो। अगरि असां यादि रहे कि असां परमात्मा जा ॿार बि आहियूं, परमात्मा तुंहिंजे टीचर सखा साजन सतगुरु सभु आहिनि। त एॾी वॾी बाबा जो डायरेक्ट संबंधी हुजण जे कारण असांजे जीवन में सभु सदा दाता ठही ॿियनि खे ॾींदा रहंदासीं, ॿियनि जी मदद कंदा रहंदासीं।
ॿियनि जे जीवन में जो भी उन्हनि जे जीवन में भटकण जी कोई ॻाल्हि हूंदी हुन सां हुनखे बचाए वठंदा। अच्छा, अॼुकल्ह ॾिसो माण्हू अंधियारे में जो भटकनि था अज्ञान अंधेरा में, ईअं करो अगरि तव्हां परमात्मा के पंहिंजो सच्चो संबंधी बणंदव न त सॼी भटकण सां मुक्त थी वेंदसि। स्लोगन आहे, कहिड़ी बि ॻाल्हि में मुंझण जी बजाए मौज जो अनुभव करण ही मस्त योगी ठहण। कहिड़ी बि ॻाल्हि में मुंझो न, जो भी ॻाल्हि अचे न वो परमात्मा खे ॾेई छॾ। नंढो ॿार ठही वञे त सदा मौज मनाईंदा रहंदसि, मौज में परमात्मा खे यादि कंदा रहंदसि, टेंशन में न। अॼु कोई चए मुंहिंजे ये संस्कार आहे, मुंहिंजे ये कोई संस्कार आहे, त ठीकु आहे वठ भई ये काम कम कर त ठीक थी वेंदी। ये बाबा भी चवनि था कि हिन दुनिया में रहंदे में मुंझो न, सभु मूंखे ॾेई करे मुंहिंजी यादि में हलंदा हलो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।